ॾाहिरी क़ौम खे ॾिठो करे छॾियो आहे। ॾाहिरी क़ौम खे ॾिठो करे छॾियो आहे। वाइज़ बि कयमि, तफ़सीर क़ुरान करीम जो बि लिखियुमि, जो लाहौर खां परियां मंसूरा जमात इस्लामी जो वॾो इदारो आहे, उतां ई वारा गाॾियुनि में चढ़ी मुंहिंजे बहराल वारी ॻोठ में मुंहिंजे तफ़सीर जी ज़ियारत करण आया। हिकिड़ो सिंधी माण्हू बहराड़ी जे ॻोठ में रहण वारो, सिर्फ सिंधी पढ़ियल, न अंग्रेजी न ॿी का ॿोली पढ़ियल, उन वेही अल्लाह जे क़ुरान जो जल्दन जुल्दन में तफ़सीर लिखियो आहे। ऐं साइंसदान पढ़नि त उन्हनि जे कम जो, फ़िक़ह वारा पढ़नि त उन्हनि जे कम जो, ज़िक्र वारा पढ़नि त उन्हनि जे कम जो, जेको बि उनखे मुताल करे त उनजो वार वार ठरी। थोरी सुभान अल्लाह चयो। हिकिड़े हथ खयां, ॿिया नाराज़ आहियो बा त हथ कोन था खणो। हथ मथे खणी ॾेखारियो ऐं ज़ोर सां इश्क वारो नारो हणी ॾेखारियो। बाक़ी मां ठक वेठा आहियूं त सॼी उमिरि गुज़री वई, चरी कीअं जी वेरों वेरों वध, हिकु जलसा थियनि कोन, ॿियो जे थियनि त माण्हू अचनि कोन, ॿियो जे अचनि त ॻाल्हाइनि ठुप कोन। ॼण हिननि जे वॾनि जी गिला पई हले, गिला कान थी हले। अव्हां जे लाइ, अव्हां जे वॾड़नि जे लाइ हे सवाब ऐं अजुर पियो हले। ख़ुदा का दोरनि खे क़बर में एॾी रब जी रहमत मिलंदी जो उहे क़बर में रहंदे अव्हां खे दुआऊं। मुझे महबूब करीम जा उम्मती, ये किताब मूं लिखियो, अहसन तहकीक फी सीरत सिद्दीक, हजरत अबू बकर सिद्दीक जे जिंदगी जो अहवाल, जेको नबी सुहिणे जो पहिरियों सहाबी आ, सहाबन में पहिरियों नंबर आ, महबूब करीम जो सहरो आ, नबी करीम जो प्यारो आ। अय्यूब आजी नूर अहमद ॿिया जेके मदीने विया आहिनि उहे ॾिसी आया आहिनि, या ख़ुदा जंहिंखे नसीब करे सो ॾिसी अचे त अय्यूब उहे महबूब जे भाकुर में आरामी आहिनि। कोन जी सुभान अल्लाह। ऐं इहे ॿाराणियूं ॻाल्हियूं थोरी कबियूं आहिनि। हथ मथे खणी रड़ कर, ईअं रड़ कर जो घटि में घटि सकरनि वारनि जा कन खुली पवनि त अॼु रमज़ान आहे जे ॻोठ में मुस्तफ़ा जे इश्क जो प्रोग्राम हली रहियो। मुंहिंजा भाउ वफ़ात करे हिल, ज़ाहिर में तोखां मूंखां जुदा आहे, 5 फुट या 6 फुट मिट्टीअ में हेठि रखियल आहे, सोड़ी सानीअ में आ, केर बि हुन सां गॾु कोन्हे। अबो न, अम्मा न, भेण न, भाउ न, पीउ न, पुट न, केर बि हुन सां गॾु कोन्हे को। पर ख़ुशि नसीब आ जो मदीने वारो महबूब हुन सां गॾु आ। नबी सना फरमाईंदा, घबराए न, निधन को नाही, अकेलो नाही, केर तो सां गॾु कोन्हे, पर मां मुस्तफ़ा तो सां गॾु आहियां। वॾी आवाज़ सां चओ। न चवंदो त बि चवराइण खां सवा मां न छॾींदोसां। मुंहिंजे लाइ इहो मशहूर आहे त इहो मौलवी ॻाल्हाईंदो, चवराईंदो, ॿोलराईंदो, पोइ अॻिते हलंदो। उनजे करे तव्हां इहा पंहिंजी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो। जॾहिं बि ॿुधो त हाजी नूर अहमद वटि या कंहिं ॿिए वटि फलाणो अचे थो त पोइ महिरबानी करे कारा मिर्च 2-3 खाई, लूण जी ज़रड़ी चटे, कल्लो खोले ऐं अहिड़ो
हाँ या न जवाब दियो। नारोहणो जो मरण खां पोइ बि अव्हां जे कननि मां इन्हनि नारनि जा कड़का हुजनि। दुरूद शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह और सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह और सल्लम अलैका या हबीब अल्लाह वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन कसम इंजीर जो छाजे करे इंजीर जो कसम कयो हो जो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा सगोरी कणिक जो दाणो खाधो त संदन बदन तां लिबास लही वियो जीअं तुंहिंजा मुंहिंजा नह आहिनि इन्हनि नहनि वांगुरु लिबास हो लही जो त परेशान थिया हैरान थिया। अल्लाह ताला मथन मेहरबानी करे वरी खेन लिबास पहरायो। अल्लाह ताला जी ज़ात ओ लिबास जेको खेन पहरायो ओ इंजीर जो पन्नो। छा जो पन्नो? इंजीर इंजील न इंजीर जो पन्नो हो। उन्हें पांजी गुलामी दिनी उन पांजी मोहब्बत ज़ाहिर कई। अल्लाह फरमायो इंजीर जी मुंहिंजा मौला जॾहिं मूं हुननि जी बदन तां लिबास लाथो मां हुननि सां नाराज़ थियुसि मां हुननि सां राज़ी न रहियसि। तोखे कहिड़ो लाचार हो जो तो पंहिंजा पन ॾिना। अर्ज़ की मुंहिंजा मौला मूं हिननि खे कोन ॾिना पर मूं हिननि जे मथां जेका मिठे मोहम्मद जी नूर जी तजल्ली हुई उनखे ॾिसी उन तजल्लीअ खे इहे पन ॾिना। नतीजो ही आहे तोखे केर बिदअती चवे तोखे केर मुशरिक चवे तोखे केर गुमराह चवे जो कुछ चवे भले चए तू उन ॾे तवज्जो न कर। तू इहो ख्याल कर त मां मुस्तफ़ा जो गुलाम आहियां। मुस्तफ़ा जे गुलामीअ में महणा मिलंदा ताना लॻंदा टोको थींदियूं चथरूं थींदियूं जो कुझु बि थींदो मूंखे पंहिंजे महबूब जी मोहब्बत में क़बूल मूंखे पंहिंजे आका जे मोहब्बत में क़बूल आहे। वत्तीन कसम इंजीर जो वज़ैतून ऐं ज़ैतून जो। ज़ैतून त माशाअल्लाह खाईंदा आहियो पर इहो ज़ैतून जेको असां वटि आहे इहो ॿियो आहे। सऊदी अरब में या अरब मुल्कनि में जेको ज़ैतून आहे उहो ॿियो आहे। उहो कारे रंग जो आहे हेतिरो थींदो आहे उन में कई फ़ाइदा आहिनि। उहो दवाउनि में कमु ईंदो आहे उनजो तेल बि कम जो हूंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो कसम ज़ैतून जो इंजीर जो वतूर सीनीन ऐं तूर सीना जबल जो। तूर नालो आहे जबल जो। सीनीन जी माना बरकत वारो। सीनीन जी माना जवाब ॾियो बरकत वारो। कीअं बरकत वारो आहे जो अल्लाह ताला जी ज़ात बरकत उनखे नवाज़ो आहे उन ते मेहरबानी कई आहे। सिंध जी पुराणे आलिम 12वीं सदी जे आलिम मीर सैयद शेर अली खान ठटवी लिखियो आहे त इन जे करे अल्लाह ताला जबल तूर खे नवाज़ो आहे उन जो कसम खयो आहे जो उन में मिठी मोहम्मद जो नालो लिखियल आहे।
नालो वणे थो ॻाल्हि कयो सची भक्त जेतिरो वणे थो अल्लाह अकबर नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है मीठा लगता है मेरा आका मेरा मौला मेरा सरवर मेरा सैयद हर आका से आका लगता है नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है मुझे महबूब जो नालो हदीस पाक में आयो आहे त जेको माण्हू पुट जी औलाद खां ख़ाली आहे जॾहिं उन जे घर में उम्मीदवारी थे घरवारी हामिल थे पेट सां थे त उहो पंहिंजे घरवारीअ जे पेट जे दुन ते अंगुर रखे ऐं चवे मुंहिंजा मौला हिन पेट में जेको आहे ओ पुट कजां त मां उन जो नालो मुहम्मद रखंदुसि वॾी आवाज़ सां मुहम्मद आयो मिठो नालो आहे जो जेको ईअं कंदो अल्लाह ताला उन जे घर में पुट पैदा कंदो नंबर ॿियो हदीस पाक में आयो आहे त जंहिं घर में पुट ॼाओ उन जो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखियो वियो त उन घर जे मथां नूर वसंदो जो आसमान वारा ॾिसी हिक ॿिए खे ॿुधाईंदा त ही नूर छाजो आहे अदा इन घर में उहो बच्चो ॼाओ जंहिंजो नालो आहे मुहम्मद असीं वरी पंहिंजे वॾड़नि जा नाला रखंदा चाचो खबर खान बबरू खान ईअं न औरतुनि जा नाला बि अहिड़ा तूं नाला रख इस्लामी जेके कुरान मां मिलन हदीस मां मिलन उलमा खां पुछ हाफ़िज़न सगोरन खां पुछ कुरान पाक जी पढ़ंदड़नि ॼाणंदड़नि खां पुछ त नालो छा रखिजे पोइ मिठो नालो रख जो नाले वठण सां ई वात मिठो थी वात तो मिठो थे पर तुझी ला अजर भी लिखजे दर्जो भी लिखजे सवाब लिखजे एतिरो करम तो थे जो पीढ़ी जो पीढ़ियूं उन नाले जे सदके रब करीम बख़्शे पियो करे वॾनि जा नाला खबर कांडेरो बबुर ये नाला वरन जान तू नालो रख दिलबर नबी जो तो नालो रख महबूब जे वचरन जो तो नालो रख हसनैन करीमैन जो तो नालो रख मुस्तफा जे न्यानन जो तो नालो रख मुस्तफा जे घरवारन जो अहिड़ा नाला रख जो नाले वठण सां अल्लाह तुंहिंजा कम ठाहे छॾे गम लाहे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह डाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ही सवाब जी महफिल मरहूम मगफूर जो नालो छा हुजे हाजी मोहम्मद हारून जे रूह के सवाब पहुचाइण महफिल कई वई आहे मां अव्हां खे मस्जिद में कुरान पढ़ंदे
तसल्ली थो ॾियां त उनखे एतिरो सवाब मिलंदो, एतिरो अजर मिलंदो, एतिरो दर्जो मिलंदो, एतिरी महिरबानी थींदी जो पोयनि जे लाइ बि सोचींदो त जेकॾहिं मूंखे मिलनि त उन्हनि खे बि चवां त उहे बि ईअं सवाब मोकिलण जूं महफ़िलूं क़ाइमु कनि। पर असां वटि ईअं कोन्हे। असां वटि पाॾो कुठोसीं, ॾांद कुठोसीं, ॿकर कुठोसीं, छेलो कुठोसीं, दुंबो कुठोसीं, जो कुझु कयोसीं उन में चूंड कंदासीं वॾनि ख़ानदाननि माण्हुनि जी, वॾनि अमीरनि जी, वॾनि ज़मींदारनि जी। अदा उहे बि तुंहिंजा असांजा भाइर आहिनि। ख़ुदा उन्हनि खे खाराए, भली खाराए, तव्हां बि खारायो, ख़िदमत कयो, पर सवाब में अवा ग़रीबनि ते नज़र रखो। जेतिरो ग़रीब जी ख़िदमत कंदो उहो भली ज़ुबान सां तोखे कुझु न चवे, पर दिल में जेका दुआ कंदो न उहा दिल वारी दुआ वॾा दर्जा थी अता करे, वॾो सवाब थी अता करे। ऐं असांजा वॾा हज़रत पीरनि जो पीर मुहिउद्दीन मीर, दिलबर दस्तगीर, सोहणो अब्दुल कादिर जीलानी, महबूब सुबहानी, शहबाज़ लामकानी, चओ सुभान अल्लाह। पंहिंजे किताबनि में लिखी वियो आहे त मय्यतनि जी ला ईसाले सवाब कयो। उन खां अलावा सिंध जे आलमनि मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे, मखदूम अब्दुल वाहिद सेवण वारे, केतिरनि आलमनि लिखियो आहे त तव्हां जेका हर राति हर रोज़ कंहिं तालिब इल्म खे या कंहिं फ़क़ीर खे मानी था ॾियो, टुकुर था ॾियो, उन में बि नियत इहा कयो भई फलाणे जे रूह खे सवाब पहुचाइण आहे त अल्लाह उन्हनि जा बेड़ा पार करे छॾी। पर असीं आहियूं सादा, असांखे मौलविन सां पवे थी घटि, मौलविन सां पवे थी घटि, पर असीं बि ज़ोरीअ था पहुचूं अव्हां वटि। इधर उधर भागो दौड़ो न छोड़ेंगे, हम आपके यहाँ जरूर बयान करेंगे। क्यों? अल्लाह ताला वट ये वडी सवाब जी गाल है, मदीने जे मीर जी सुन्नत जो मोहम्मद करीम जे उम्मत के अहड़न भलन कमन जो बुधायो वने तो भला कम कन, उन्हन के अजर मिलंदो, जेके कंदा उन्हन के भी मिलंदो, जन जी नियत कंदा उन्हन के। अल्लाह ताला फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। रब चए थो असां इंसान खे तमाम सुहिणी सूरत में पैदा कयो। किए तू सुहिणी सूरत में आई? नक थई, चप थई, कन थई, सब शयूं तो में आहिनि, पर इन जे करे सुहिणी सूरत में आई जो इहे शयूं मदीने वारे मीर जे नाले पाक में आहिनि। मिठे हबीब जो नालो आ मोहम्मद, मीम मथे जी बराबर हे पिछे जी बराबर, स्वाद सीने जी बराबर, दाल दुन जी बराबर, दाल बिन टंगो जे बराबर। पूरो इंसान अल्लाह ताला ठाहियो आहे त पंहिंजे महबूब जे नाले ते ठाहियो आहे, महबूब जे नाले जी नक्श ते ठाहियो आहे। पोइ जीअं महबूब जो नालो शान वारो आहे, तीअं इंसान बि शान वारो आहे। अल्लाह ताला तोखे शान वारो बनायो, तूं बि पंहिंजे शान खे सुञाण, पंहिंजे मान खे सुञाण, पंहिंजे मर्तबे खे सुञाण, पंहिंजे इज्जत खे सुञाण, पंहिंजे आका इनामदार यतीमनि जे यार, मदीने जे घोट, अड़ियनि जे ओट,
किरलन जी कोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते हल, उन जी सुन्नत ते अमल कर।